ओम शांति। अॼु मुंहिंजी तारीख़ आहे 2/3/2023। अॼु अव्यक्त बापदादा जो रिवाइज कोर्स 18/94 है। स्वमान जी स्मृति जो स्विच ऑन करण सां देहभान जो अंधकार जी समाप्ति। अॼु अकाल मूर्त बाप श्री अकाल तख्तधारी विश्व कल्याणकारी विश्व कल्याण जे ताजधारी मस्तक में चमकते हुए बिंदी जे तिलकधारी ॿारनि खे ॾिसनि था। अकाल मूर्त बाप श्री अकाल तख्तधारी विश्व कल्याण जे ताजधारी मस्तक में चमकते हुए बिंदी जे तिलकधारी ॿारनि खे ॾिसनि था। हर हिकु तख्तधारी भी आहे, ताजधारी भी आहे, तिलक भी आहे। सभिनि जो मस्तक ते चमके थो न। सभिनि जे मस्तक विच आत्मा बिंदी सितारे जे समान दिखाई में ॾिए थी न। अॼु सभई भी पंहिंजे तख्त ताज ऐं तिलक खे ॾिसनि था न। अॼु सभी आत्मायूं भी पंहिंजे तख्त ताज आत्मा जो तख्त ताज ऐं तिलक ॾिसनि था न। बाबा असांखे कहिड़ो कहिड़ो तख्त ॾिनो अथई। अकाल तख्तधारी विश्व कल्याण जो ताज ऐं मस्तक ते चमकदी हुई बिंदी जो तिलक। इहे टई बाबा ॾिसनि था। इहा अलौकिक सभा कलयुगी राज्य सभा ऐं सतयुगी राज्य सभा असां केतिरी न्यारी ऐं प्यारी आहे न। त ईअं सभा अहिड़ी सभा जा अधिकारी आत्मायूं केतिरी प्यारी हूंदियूं। तव्हां सभिनि खे भी पंहिंजो इहो तख्त ताज तिलकधारी स्वरूप प्यारो लॻंदो आहे न। जॾहिं अकाल तख्त नशीन अकाल मूर्त श्रेष्ठ आत्मायूं स्थिति में स्थित थी तख्त ते वेंदा आहियो त इहा स्थिति केतिरी श्रेष्ठ आहे न। सभिनि खां श्रेष्ठ स्थिति जी झलक हिन सूरत खे फ़रिश्तो ठाहे ॾींदी आहे। साधारण सूरत न, फ़रिश्तो सूरत। फ़रिश्तो सूरत भी केतिरी प्यारी आहे न। फ़रिश्ता सभिनि खे ॾाढा प्यारा लॻंदा आहिनि छो जी फ़रिश्ता सर्व जा हूंदा आहिनि, हिक ॿिए जा न हूंदा आहिनि। बेहद जी दृष्टि, बेहद जी वृत्ति, बेहद जी स्थिति वारा खे फ़रिश्तो चइबो। फ़रिश्ता हिन आत्मा बाबा चई हिन आत्मिक स्थिति में स्थित थियण सां असांजी सूरत फ़रिश्ते जहिड़ी लॻंदी आहे। साधारण सूरत न। फ़रिश्ता सभिनि जा हूंदा आहिनि। फ़रिश्तनि जी बेहद जी दृष्टि, बेहद जी वृत्ति, बेहद जी स्थिति हूंदी आहे न। फ़रिश्ता सर्व आत्माउनि जे प्रति परमात्मा संदेश वाहक आहिनि। फ़रिश्ता अर्थात सदा उड़ती कला वारो। फ़रिश्ता अर्थात सर्व जो रिश्तो हिकु बाप सां जोड़ण वारो। फ़रिश्तो अर्थात डबल लाइन। देह ऐं देह जे संबंध सां न्यारो ऐं हल्को। देह ऐं देह जे संबंधन सां न्यारो ऐं हल्के खे फ़रिश्तो चइबो। फ़रिश्ता अर्थात सर्व खे स्वयं जी चलन ऐं चेहरे द्वारा बाप समान ठाहिण वारो। स्वयं जी चलन ऐं चेहरे द्वारा बाप समान ठाहिण वारो। फ़रिश्तो अर्थात सहज ऐं स्वत अनादि आदि संस्कार सदा इमर्ज रूप में ॾेखारण वारो। आदि ऐं अनादि संस्कारनि खे सदा इमर्ज रूप में ॾेखारण वारे खे फ़रिश्तो चइबो। फ़रिश्तो अर्थात निमित भाव, निर्माण भाव, सर्व जे प्रति कल्याण जी श्रेष्ठ भावना वारो। अहिड़ा फ़रिश्ता आहियो। बाबा फ़रिश्ते जी कहिड़ी कहिड़ी विशेषताएं ॿुधायूं कि फ़रिश्तो हिकु त सर्व जो हूंदो आहे, हिक ॿिए जो न। बेहद जी दृष्टि, वृत्ति, बेहद जी स्थिति वारो फ़रिश्तो हूंदो आहे। फ़रिश्तो जी सदा उड़ती कला हूंदो आहे। फ़रिश्तो अर्थात सर्व जो रिश्तो हिकु बाप सां जोड़ण वारो। फ़रिश्तो अर्थात डबल लाइन। देह ऐं देह जे संबंधन खां हल्को, न्यारो। फ़रिश्तो अर्थात सर्व खे स्वयं जी चलन ऐं चेहरे द्वारा बाप समान ठाहिण वारो। फ़रिश्तो अर्थात सहज ऐं सुत अनादि ऐं आदि संस्कार सदा इमर्ज रूप में ॾेखारण वारो।
फरिश्तो अर्थात निमित भाव, निर्माण स्वभाव, सर्व जे प्रति कल्याण जी श्रेष्ठ भावना वारो। त बाबा चई अहिड़ा फरिश्ता ठहिया आहियो। फलक सां चओ असां न हूंदासीं त केरु हूंदो, फलक आहे न। त बाप दादा अहिड़े फरिश्तनि जी दरबार ॾिसनि था। सिर्फ़ इन स्वमान में स्थित रहण सां देहभान स्वत ई समाप्त थी वेंदो। बाबा ॾिसनि था कि ॿार देहभान खे छॾण में ॾाढी महिनत कंदा आहिनि। हिकु देहभान जे रूप खे छॾंदा आहिनि त ॿियो अची वेंदो आहे, पोइ ॿिए खे छॾंदा आहिनि त टियों अची वेंदो आहे। लेकिन छॾणो सदा मुश्किल हूंदो आहे ऐं धारण करणु सहज थींदो आहे। लेकिन छॾणु सदा मुश्किल हूंदो आहे ऐं धारण करणु सदा सहज हूंदो आहे। त बाप दादा चवंदा आहिनि कि समान में सदा रहो। जाते समान आहे उते देहभान न अची सघंदो आहे। त छॾण जी महिनत न करो, लेकिन समान में स्थित रहण जी अटेंशन रखो। संग ऐं संगम युक्ति स्वयं बाप द्वारा केतिरा सुठा सुठा समान मिलिया आहिनि। प्राप्त करणो न आहे, प्राप्त आहिनि। पंहिंजे समान जी लिस्ट कढो। केतिरी लंबी लिस्ट आहे न। सॼे कल्प में केतिरा बि समान अथव टाइटल, एतिरा टाइटल्स के नामी ग्रामी आत्मा जा हुजनि। चाहे बाबा चवनि था सॼे कल्प में केतिरा बि समान अथव टाइटल्स कहिड़े बि नामी ग्रामी आत्मा जा हुजनि, चाहे राजनेता जा, चाहे अभिनेता जा, चाहे धर्मात्मा जा, चाहे महान आत्माउनि जा। हुननि जे अॻियां टाइटल गिनती बि करो त असांजे समान जी लिस्ट ज्यादा थी वेंदी आहे न। और रोज सवेरे सवेरे बाप दादा समान जी स्मृति ॾियारंदा आहिनि, समान में स्थित कराईंदा आहिनि। रोज भी हिकु नए ते नए समान स्मृति में रखो त समान जे अॻियां देहबानीअ भॼी वेंदो, जीअं रोशनी जे अॻियां अंधकार भॼी वेंदो। न समय लॻंदो न महिनत लॻंदी। बार बार भिन्न भिन्न देहबान खे मिटाइण जी महिनत छो कंदा आहियो। हिकु समान में समान जी स्मृति जो स्विच ऑन करण न ईंदो अथव। केतिरो बि गहरो कालो बादल सूर्य जी रोशनी खे छिपाइण वारो हुजे, लेकिन असां वटि ऑटोमेटिक डायरेक्ट परमात्मा लाइट जो कनेक्शन आहे। असां वटि डायरेक्ट परमात्मा लाइट जो कनेक्शन आहे, डायरेक्ट लाइन आहे न। आहे न बाबा प्रश्न न पुछनि, लाइन क्लियर आहे या लीकेज आहे। किंजो लिंक हूंदो आहे लेकिन लीकेज थी वेंदो आहे। त डायरेक्ट लाइन केतिरी पावरफुल हूंदी आहे न। डायरेक्ट कनेक्शन आहे या इनडायरेक्ट आहे। सभिनि जी डायरेक्ट लाइन आहे न। सभिनि खे डायरेक्ट लाइन मिली वई आहे। पोइ बि हिकु बादल सॼे बादल अची वञनि, अंधकार करे सघंदा आहिनि। स्मृति जो स्विच डायरेक्ट ऑन सां ऑन कयो ऐं केतिरी लाइट अची वेंदी। जो स्वयं के लाइट में, जो स्वयं त लाइट में हूंदा ई, लेकिन ॿियनि जे लाइ बि लाइट हाउस ठही वेंदा। अहिड़ी आत्माऊं जो बाबा सां डायरेक्ट कनेक्शन में हुजनि। बस स्मृति जो स्विच डायरेक्ट लाइन सां ऑन कयो ऐं एतिरी लाइट अची वञे जो स्वयं त लाइट में हूंदा ई, लेकिन ॿियनि जे लाइ बि लाइट हाउस ठही वेंदा। त चेक करो, ईअं आहे, ईअं थींदो अनुभव आहे न। लेकिन कॾहिं कॾहिं अनुभव खे किनारे रखी छॾींदा आहियो। सहारो मिलियो आहे, लेकिन कॾहिं कॾहिं सहारे जे बजाए किनारो थी वेंदो आहे। महिनत लॻंदी आहे छा, सदा न लॻंदी आहे, कॾहिं कॾहिं लॻंदी आहे। स्विच ऑन करणु भुलिजी वेंदा आहियो छा। वास्तव में अगरि मस्त सर्वशक्तिवान जो समान बि यादि हुजे त महिनत जी कोई ॻाल्हि ई न आहे। मार्ग महिनत जो न आहे, लेकिन हाईवे जे बजाए गलियुनि में हली वेंदा आहियो। मंज़िल जे निशाने सां अॻियां वधी वेंदा आहियो त लौटण में महिनत करणी पवंदी आहे। बाप दादा सदा पंहिंजे स्नेही सहयोग जी गोदी में विहारे करे मंज़िल ते वठी था हलनि। गोदी में वेही करे मंज़िल ते पहुचण में मुश्किल छो थींदो आहे। बाबा चए थो, ॾिसो मां तव्हांखे स्नेह जी गोदी में,
स्नेह ऐं सहयोग जी गोदी में मां तव्हांखे मंज़िल ते वठी थो हलां त मंज़िल ते पहुचण में पोइ मुश्किल छो थींदी आहे। स्नेह ऐं सहयोग जी गोदी सां निकिरी कॾहिं कॾहिं आकर्षण खींचदो आहे त चक्कर लॻाइण निकिरी वेंदा आहियो, थकिजी बि वेंदा आहियो, पोइ महिनत बि महसूस कंदा आहियो त हिन वर्ष छा कंदो। महिनत समाप्त, मोहब्बत में लव में लीन थी वञे। सभिनि जी महिनत समाप्त ऐं बाबा जी मोहब्बत में लव में लवलीन थी वञो। लवलीन थी करे हर कार्य करो। जो लीन हूंदो आहे न हुनखे ॿियो कुझु ॾेखारण में ई न ॾींदो आहे, आकर्षित न कंदो आहे। न त लव में रहंदा आहियो न, अहिड़ो कोई हूंदो जो मुंहिंजे बाप सां प्यारो, अहिड़ो कोई हूंदो जो चहे मूंखे बाप सां प्यार न आहे, लव न आहे। सभिनि जो लव आहे न, लेकिन सभी लव में रहंदा आहिनि, कॾहिं लव में लीन रहंदा आहिनि न त ॾिसो मन बुद्धि द्वारा स्थिति में बाप ऐं सर्व संबंधनि सां गॾु आहियूं, साथ बि आहियूं, सेवा में बाबा हर समय साथी बि आहे। बाबा सदा असां गॾु बि आहिनि ऐं सेवा में बि सदा असांजो साथी बि आहिनि न बाबा। त स्थिति में साथ आहिनि, सेवा में साथी आहिनि। स्थिति में साथ आहिनि, सेवा में साथी आहिनि। आत्मिक स्थिति में स्थिति वञे त बाबा साथी वेंदा। पोइ जॾहिं स्विच ऑन करे लाइट हाउस ठही सभिनि खे लाइट ॾींदा आहियूं त बाबा साथी थी वेंदा आहिनि। जाते सदा साथ बि आहे, साथी बि आहे, त उते छा मुश्किल आहे। परमात्मा जी महिमा या मुश्किल खे सहज करण वारा अहिड़े बाबा असां सां गॾु आहिनि ऐं साथी आहिनि त मुश्किल थी सघंदो आहे कुझु, पोइ छो मुश्किल लॻंदो आहे। समय प्रमाण बाबा स्वयं हर ॿार खे सर्व संबंधनि जी ऑफर कंदा आहिनि। जीअं जहिड़ो समय ओड़ो संबंध सां साथ रहो, साथी ठाहियो। कोई समय त संबंध सां साथी ठाहींदा आहिनि, कोई समय साथी खे किनारो करे ॾींदा आहिनि। पोइ चवंदा आहिनि कि अॼु अकेलोपन फील थो थिए, हलंदे हलंदे अकेलोपन लॻंदो आहे। पोइ अकेलोपन हुजण जे कारण छा थींदो आहे, पंहिंजी श्रेष्ठ जीवन साधारण जीवन अनुभव थींदी आहे। पोइ चवंदा आहिनि बोरिंग लाइफ थी वई, कुझु चेंज खपे। हिकु तरफ़ बाप दादा खे ख़ुशि कंदा आहियो कि सदा कंबाइंड आहियूं। कंबाइंड कॾहिं अकेलो थींदो आहे छा? ॾाढी सुठी सुठी ॻाल्हियूं कंदा आहिनि बाबा, असां त आहियूं ई तव्हां सां कंबाइंड। पोइ 15-20 वर्ष बीतदा आहिनि त चवंदा आहिनि हाणे चेंज खपे, अकेला थी वियासीं। वैसे बि ॾिसो दुनिया में अगरि चेंज चाहींदा आहिनि त कोई सागर जे किनारे वञी करे सुम्ही पईंदा आहिनि, कोई मनोरंजन में हली वेंदा आहिनि, डांस कंदा आहिनि, कोई गीतनि जी मौज में मौज मनाईंदा आहिनि, कई कंपनी व कंपेनियन जो साथ वठंदा आहिनि। इहो ई कंदा आहिनि न, खेल कंदा रहंदा आहिनि, खेलनि जी दुनिया में बगीचे में हली वेंदा आहिनि। हिते ज्ञान सागर जो किनारो आहे, इहो भुलिजी वेंदा आहिनि। अगरि सागर पसंदि आहे त सागर जे किनारे वेही रहो। बाप ज्ञान जो सागर, बाप कंपेनियन न आहे छा? उन सां मज़ो न ईंदो आहे छा? कि सम्झंदा आहियो बिंदी सां छा मज़ो अचे? तव्हां सभी खे सदा बहलाइण लाइ त ब्रह्मा बाप भी अव्यक्त थी आहिनि, लेकिन हिते त सदा जो साथी खपे न। हाणे बि पंहिंजे खे अकेलोपन अनुभव करो त हुन समय बिंदु रूप जॾहिं बि पंहिंजे में अकेलोपन अनुभव करो त हुन समय बिंदु रूप न यादि कजो, उहो मुश्किल थी वेंदो, हुन सां बोर थी वेंदा। लेकिन पंहिंजे ब्रह्मण जीवन जी भिन्न भिन्न समय जी रमणीक अनुभव जी कहानी स्मृति में लायो। अनुभव जी कहानियुनि जो किताब सभिनि वटि आहे। जॾहिं बोर थींदा आहियो त नॉवेल्स पढ़ंदा आहिनि त तव्हां पंहिंजी कहानियुनि जो किताब खोलो, हुन पढ़ण में बिज़ी थी वञो। पंहिंजे सामान जी लिस्ट खे साम्हूं लायो, पंहिंजी प्राप्तियुनि जी लिस्ट खे साम्हूं लायो। ब्रह्मण संसार में विचित्र प्रैक्टिकल कहानियुनि खे स्मृति में लायो। जे पंहिंजे खे चेंज करण लाइ समाचार पत्र पढ़ण जो आधार वठंदा आहियो त ब्रह्मण संसार में केतिरी अलौकिक समाचार आदि खां अञा ताईं ॿुधंदा आहियो।
समाचार पत्र भी असां वटि आहिनि। कईअनि जो पेपर पढ़ण जे बिना चैन न ईंदो आहे। पेपर भी तव्हां वटि आहे, पेपर पढ़ो, डांस ऐं स्टाज खे ॼाणंदा ई आहियो, बिना थकावट जे डांस कंदा आहियो। मनमना भव थियण सभिनि खां वॾो मनोरंजन आहे। छोजी सर्व संबंधनि जो रस्व अनुभूति करण ही मनमना भव आहे। सिर्फ बाप जे रूप में या विशेष टे रूपनि जे संबंध सां अनुभव न, लेकिन सर्व संबंधनि जे स्नेह जो अनुभव करे सघंदा आहियो। संबंधनि सां यादि त कंदा आहियो न, लेकिन फर्क़ु छा थी वेंदो आहे? हिकु आहे दिमाग़ सां नॉलेज जे आधार सां संबंध खे यादि करणु, ॿियो आहे दिलि सां हुन संबंध जे स्नेह में लव में लीन थी वञो। अधु त कंदा आहियो, बाक़ी अधु रहिजी वेंदो आहे। हिन करे थोरो समय त ठीकु रहंदा आहियो, थोरे समय खां पोइ सिर्फ़ दिमाग़ सां ई संबंध खे यादि कंदा हो त दिमाग़ में ॿियूं ॻाल्हियूं अचण सां दिलि बदलजी वेंदी, पोइ महिनत करणी पवंदी आहे। पोइ छा चईंदा आहिनि, असां यादि त कयो बाबा मुंहिंजो कंपेनियन आहे, लेकिन कंपेनियन तोड़ त निभाई न, अनुभव त कुझु थियो न। ये दिमाग़ सां यादि कयो न, दिलि सां स्नेह खे समायो न, दिलि में स्नेह खे समायो न। जॾहिं बि कोई ॻाल्हि दिमाग़ में ईंदी आहे त उहो निकिरंदी बि जल्दी आहे, लेकिन दिलि में समाइजी वेंदी आहे न त हुनजो सॼी दुनिया बि दिलि सां कढण चाहे त बि न करे सघंदी आहे। त सर्व संबंधनि खे समय प्रमाण जे संबंध जी आवश्यकता है फ्रेंड जी, ऐं यादि करो बाप खे त मज़ो न ईंदो। इन करे जे समय जे संबंध जी अनुभूति खपे, हुन संबंध खे स्नेह सां दिलि सां अनुभव करो। सिर्फ महिनत भी न लॻंदी ऐं बोर बि न थींदो, सदा मनोरंजन रहंदो। त हिन वर्ष छा कंदो? महिनत सां कढणो आहे न। हर बार सिर्फ ओके लिखणो, कुझु न लिखणो। ओके सब समझी वेंदासीं कि महिनत सां निकिरी वया आहिनि। लंबा पत्र न लिखणो, न त चईंदा कि पत्र त लिखियो जवाब न आयो। ईअं न कि असांजे पत्र पहुचंदा न आहिनि। पत्र लिखण शुरू कंदा आहियूं, उते कंप्यूटर में पहिरियों अची वेंदो, पोस्ट में पोइ ईंदो। वैसे बाप दादा एतिरा लंबा पत्रनि जो रोज जी मुरली में सभिनि खे जवाब ॾींदा आहिनि। रोज जी मुरली लिखंदा आहिनि, रोज पत्र लिखंदा आहिनि। एतिरो लंबो पत्र कोई लिखंदो? त एतिरे पंहिंजी सुमान खे ॾिसो, परमात्मा जो केतिरो प्यार आहे असां सभिनि सां। परमात्मा प्यार आहे तॾहिं पत्र लिखंदा आहिनि, असां मुरली में उत्तर बि ॾींदा आहिनि ऐं यादि प्यार बि ॾींदा आहिनि। अगरि कोई बि क्वेश्चन उथे या कोई बि समस्या साम्हूं अचे त मुरली सां रिस्पॉन्ड मिलंदो आहे न। त पोइ कॾहिं शिकायत न करणो आहे कि उत्तर न आयो। बाक़ी सुठो कंदा आहियो, जो दिलि में ॻाल्हि ईंदी आहे उहो बाप जे अॻियां रखंदा आहियो। असां दिलि सां कढी छॾियो, उहा भले करो लेकिन शॉर्ट करो। पत्र जॾहिं लिखंदा आहियो त हुन समय दिलि त हल्की थी वेंदी आहे, छो जी ॾेई छॾंदा आहियो न। पोइ ॿिए ॾींहं जी मुरली हुन विधि सां ॾिसो कि जो मां पत्र लिखियो हुनजो उत्तर छा आहे। रिस्पॉन्ड मिलंदो आहे न। बेहद जो बाप आहे त पत्र बि बेहद जो लिखंदो न, नंढो थोड़ी लिखंदो। बेहद जो बाप आहे त पत्र बि बेहद जो लिखंदो न बाबा, नंढो थोड़ी लिखंदो। केॾी वॾी मुरली हूंदी आहे। बाप दादा ॾिठा अथई कि चारों हर डबल विदेशी ॿार सेवा में सुठा लग्न में लॻल आहिनि, हिक ॿिए खे ॾिसंदा आहिनि त हर हिकु ॿ सां प्यारा लॻंदा आहिनि। अगरि नाम वठूं त केतिरा नाम वठंदासीं। हिन करे सभी पंहिंजे नाम सां विशेष सेवा जे रिटर्न मुबारक स्वीकार करणो आहे। सभिनि खे नाम वठण शुरू कंदासीं त माला ठाहिणी पवंदी, लेकिन माला में सभी मणका बाप दादा जे साम्हूं आहिनि।
समय प्रति समय सेवा बेहद जी सफलता संपन्न थींदी वञे थी न। वर्तमान समय विशेष विदेश में ब सेवाएं जो रिजल्ट सुठो प्रत्यक्ष तो अनेक प्रकार की सेवाएं तो हलदी रही हैं, लेकिन विशेष हिकु आहे ग्लोबल बुक जो मेहनत करे तैयार की तो हुनजे निमित्त चारों और विशेष आत्माएं जो संबंध संपर्क में अचण सहज थी वियो। त जीअं ॿारनि दिलि व जान सिक व प्रेम सां समय ॾिनो अथनि, सहयोग ॾिनो अथनि, हुननि जे प्रत्यक्ष फल सेवा जे निमित्त आत्माउनि खे बाप दादा पदम गुणा मुबारक करे। ऐं साथ साथ जो हाणे डायलॉग व रिट्रीट कयो हुनजी रिज़ल्ट बि पहिरियों खां सुठे ते सुठी रही। ॿियो सभी देश वारनि इन में जो सहयोग ॾिनो, जेको डायलॉग व रिट्रीट थी उन्हनि सभिनि खे बि मुबारक। लक्ष्य सुठो रखियो अथव त चारों और सभी हिक ॿ प्रकार जी सेवा कई सुठे धूमधाम सां हले थी। त चारों और हाणे हिन ॿ प्रकार जी सेवा ॾाढी सुठी हले थी धूमधाम सां ऐं अॻियां बि हलंदी रहंदी। बाप दादा खे यादि आहे कि पहिरियों विदेश खां VIP खे छॾण, VIP त छॾो IP लाइण बि मुश्किल लॻंदो हुयो, हाणे त सहज लॻंदो आहे न। त इहा सेवा जो प्रत्यक्ष फल आहे न। ऐं केतिरनि जी दुआयूं मिलियूं आहिनि, जंहिंजे हथ में बुक आहे उन्हनि सभिनि जी दुआयूं कंहिंजे खाते में जमा थींदी आहिनि जो निमित्त ठहींदा आहिनि, चाहे ॾियण जी सेवा, चाहे ठाहिण जी, चाहे आइडिया कढण जी, चाहे लिखण जी, सभिनि खे दुआयूं मिलंदियूं आहिनि। त केतिरियूं दुआयूं मिलनि थियूं न, ॾाढी दुआयूं मिलंदियूं आहिनि। तव्हां सिर्फ़ रिसीव करो, पाण में ई बिज़ी रहंदा आहियो त दुआयूं रिसीव न कंदा आहियो। ॿियो जो बि IP या VIP संपर्क में ईंदो आहे त हिकु केतिरनि खे अनुभव ॿुधाईंदो त हुन सभिनि जी दुआयूं ब्रह्मण आत्माउनि खे ॾाढी प्राप्त थींदियूं आहिनि। अगरि दुआयूं रिसीव करो त बि संपन्न थी वेंदो। बुक बि ॾाढो सुठो कढियो आहे, इहो प्रोग्राम बि ॾाढो सुठो आहे। ऐं भारत वारा बि विशेष सेवा हाणे कार यात्रा जी कढनि था न। बिज़नेस विंग जा भाउ भेण 11 कारनि जी हिकु रैली राजकोट खां बम्बई ताईं कढनि था, जंहिंसां अनेक प्रकार जी सेवा थियूं। हुनजी बि रिज़ल्ट ॾाढी सुठी आहे ऐं अॻियां बि हिकु निमित्त ठहे त अनेकनि जो भाग्य जगाईंदो आहे। त बाबा चवनि था त हीअ बि सेवा जी रिज़ल्ट सुठी आहे न। जो बि हिकु हिन सेवा जे निमित्त आहे उमंग उत्साह सां वधनि था, उन सभिनि खे बि चारों ओर जे भारतवासी ॿारनि खे, सहयोगी ॿारनि खे, निमित्त ॿारनि खे बाप दादा मुबारक करे। जो बि जंहिं सेवा में जो बि निमित्त आहिनि उमंग उत्साह सां वधनि था, सहयोगी आत्मायूं आहिनि, हुननि सभिनि खे बाबा मुबारक करे। बाबा जो बि सर्विस करे थो जाते बि, जीअं बि करे थो, बाबा जो ज्ञान ॿुधाए थो, सभिनि खे बाबा मुबारक करे। मेहनत नाम पत्र आहे, नाम मात्र, सफलता ज्यादा है। हाणे अहिड़ी सेवा जा प्लान ठाहियो। हिन सेवा में भी ये दिखाई ॾिनो कि मेहनत का रिजल्ट ज्यादा। अहिड़े विदेश जा ॿई प्रोग्राम में भी ईअं आहे न। अच्छा, देश विदेश जी सर्व सेवा जे उमंग उत्साह सां अॻियां वधण वारा, अथक ठही ॿियनि खे दान वरदान थियण वारी आत्मायूं, चारों ओर जे बाप सां सर्व संबंध में लव में लीन रहण वारी लवलीन आत्माउनि खे सदा सहज अनुभव करण, ॿियनि खे भी सहज अनुभव कराइण वारी सहज योगी आत्माउनि खे सदा स्वयं के समानदारा सहज देहभान सां मुक्त करण वारी जीवन मुक्त आत्माउनि खे सदा बाप जो साथ अनुभव करण वारी, साथी अनुभव करण वारी समीप आत्माउनि खे बाप जो साथ ऐं बाप जी
बाप जो साथ हों, बाबा जो साथी ठही करे सत्संगत सेवा कने, उन्हनि जो अनुभव करण वारी समीप आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। वरदाना पंहिंजे आदि ऐं अंत ॿिन्ही स्वरूपनि खे साम्हूं रखी ख़ुशी व नशे में रहण वारा स्मृति स्वरूप था। जे आदि देव ब्रह्मा और आदि आत्मा श्री कृष्ण ॿिन्हिनि जो अंतर ॾेखारींदे भी साथ ॾेखारींदा आहिनि। ये तव्हां सभु भी पंहिंजो ब्रह्मण स्वरूप ऐं देवता स्वरूप ॿिन्हिनि खे साम्हूं रखंदे हुए ॾिसो। पंहिंजो ब्रह्मण स्वरूप ऐं देवता स्वरूप ॿिन्हिनि खे साम्हूं रखी करे ॾिसो कि आदि खां अंत ताईं असां केतिरा श्रेष्ठ आत्मा रहिया आहियूं। अधु कलाक राज्य भाग्य प्राप्त कयो, अधु कलाक माननीय पूजनीय श्रेष्ठ आत्मा ठहियासीं त हिन नशे ऐं ख़ुशी में रहण सां स्मृति स्वरूप ठही वेंदो। स्लोगन आहे, जे वटि ज्ञान जो अथाह धन उन्हनि खे संपन्नता जी अनुभूति थींदी वेंदी आहे। जे वटि ज्ञान जो अथाह धन उन्हनि खे संपन्नता जी अनुभूति थींदी आहे। छा ओम शांति।